ठीक है असन अखात्री रे बारे में सुना अखात्री केरला थी मलाई जाए की मलाई गई ये बुनियाद की गई ये थोड़ा सा सुनाओ सी अखात्री जेकॾहिं हुन बुनियाद सुणो था पहिरीं नंबर ते त हूँ दौलत थरीना ये धन्यवाद थो ॾियां त जेकी असांजी दफ़न थी गई ने जेका शहर की माण्हुनि ख़बर कोन हुई त अॻिते लाइ माण्हुनि ईअं बदिली ख़बर पए त ए बि त्योहार को मल्हाइण जोॻो आहे असां मल्हाइण बि खपे ऐं कॾहिं खां शुरू थियो अगरि जेकॾहिं असीं अहिड़ी वार्ता तफ़सीली वार्ता करूं त बिल्कुलु वॾे में वॾी आहे जो असीं घटि में घटि जेकॾहिं 2 कलाक 3 कलाक करण त बि पर असीं शॉर्टकट में बात करे सुणूं था साईं कसरो ॾिकरो पहला जे थो जी होय पहला जो ॾिकरो वीरोचन थो जी वीरोचन ॾिकरो राजा बल्ली थो जी बल्ली रो ॾिकरो राजा बाणासुर थो जी बाणासुर तो शिव रो भगत थो जी सम्झो ने पछे उहो शिवरी आशीर्वाद से ये न बल ताकत भी जीती जो दुनिया ते एड़ो हावी थे गयो जो इंदर भी असी पहुंचे कोन सके इन ये रे है उन शॉर्टकट तो बात तफसीली बात करंदो है अपन शॉर्टकट त ये रे तो छोकरी जाई नालो रखियो ओखा पंडित वंड मगायो नालो सुना एक वडी एक वडे भक्त वाली थी से करम वाली थी से ये ना वडो घराणो घर ये न मिल से वर मिल से एक समय जो पार्वती जी है जो ओखा पार्वती वट शिक्षा हले थी 7 साल जी थी 12 साल थी उम्र उहो टाइम जो जेके विद्या 4 विद्याएं हासिल कर चुकी थी ऐं शिव भगवान ये पार्वती रो प्यार ऐं उमार जो ॾिठां थी तॾहिं खां जेकॾहिं मां जो भी पति अहिड़ो आहे त उहे सी तो जितो सही पति पत्नी आपस में हींअर प्यार अहिड़े नमूने हूँ भी प्यार करां तॾहिं ये दिल जी बात पार्वती ओळखे कहती त भी अहिड़ी अभिलाषा जेको ओखारीअ त मिना आहे भर मिले त हूँ भी उहे से अपने पति से अहिड़ो प्रेम करां तॾहिं उहे दिल जी बात सम्झे करे पार्वती हुनखे तव्हांजो पति त न सपने में मिलसे अच्छा तन ॻोल्हे लभणो बसे उहो राति थी जेकॾहिं असीं अमास का या हाड़ियर पर राति थी उहे ॾींहुं न असीं अहमियत ॾियां त उहे सपनो पढ़ियो त उहे करे अॼु ॾींहुं माण्हू अॼो कॾहिं सपनो कई लधो उहो वीचार कर सघे त भई साल थी जो सुकार या ॾुकार की थी से कोई आफ़्ता हुआसीं या ख़ुशी जहिड़ा साल से उहे करे इहा बात असीं वॾो विश्वास कर कई माण्हू अच्छा माने सुकन जोईंदा ये माने उहे रात रे उहे रात माने ओखा माने सपनो ओखा सपनो लधो है पछे ओखा जेका वापस आई है पछे वो सपने इंतजार भी मां जो पति में सपने मिल से कदे मिल से वो कुदरत ॾियारो थियो है एक रात अनुराधा जी ईअं सपने में आपस में एक ॿिए जो मिलन थियो है ऐं मिलन थियण खां पछे एक ॿिए जो कुदरती जो सुजाग थिए त इहे खां पति विछड़े गयो सपने में ॾिठो त ॾाढी उदास थी ओखा सपने में विछड़े गयो पछे उदास थी सिबुर शाम करे भी पर आप मुंह त रली परी कोन थी ले फिर बात टाइम ते उठे ऐं वो आप समर नेम करती हो कोन करंदी है चतारे खाई अहिड़ी जगह वज़ीर जो छोकरी थी सो वो वडी एक दाना थी वो ये वडी प्रेम घणो तो बागले मानी वधी उहे पुछन तू शाम करींदी शादीशुदा खां बिना त शाम न का आयो तायो तॾहिं कहंदी दिल जी बात कई करण जहिड़ी गोर मगर तूं जॾहिं चतारे खाए कंदी कहांदी अहिड़े नमूने पीतांबर पहिरियल पीतांबर वेसी ऐं आपरा पार पतरनंद कमल गुल जहिड़े अखें ऐं सांवरो रूप अहिड़े नमूने मिना राति ख़्वाब में सपने में मिलियो ऐं उहो विछड़े गयो उहे करे मिन ॾाढो ॾुख आहे तॾहिं कहंदी इहा बात तूं मिना चित्या मत कर जेके देव ऐं किंद्रव ऐं कनर ऐं या राजा महाराजा सरगरा ऐं या ये मर्तलोक जेके भी खानदान है जा वस है उहा सॼा तना तस्वीरां कढे ॾिसां थी पछे जेको तस्वीर जेको जेके नसल में जाए त उहे मुंहिंजो ॻोल्हे त लभे सघां थी पछे सभु तस्वीरां कढे ॾेखारींदी अगरि हा कोई जॾहिं रुगू कुल मुंहिंजा कृष्ण भॻवान जो फोटो कढियो आहे तॾहिं की इहे मुंहिंजी कुझु ॼण सां लॻे पई साॻी कोन्हे त पछे बाक़ी ॿीजा कॾहिं पछे परदूमन जीरी जॾहिं फोटो कढे इहे मूंखे वधीक ॼण सां लॻे थी उहे मूंखां पछे अनुराग जो फोटो कढियो तॾहिं मुस्कुराए हेठि कंदे करे थी मुस्कान लॻी तॾहिं चतार खे कहाणी त शायदि यही जे तॾहिं कहंदे ये साॻी है त कहंदे इहे बात खे बि चिता मुकर पछे वो रात रो आपी मायावी हिसाब से उते गई है सो उमाल पलंग सूदो खणे आई है ऐं उहे आपस में मिलन थियो है उहे ॾींहं खां पछे इहे सपने ते माण्हू इतबार करे त भई ओखा सपनो ओखारो पढ़ियो त इहे ॾींदे त ए ॾींहुं साॻी आहे जेके ते ॾींहं ते जेके बि सपनो वेठो लधो त उहो सपनो थी सघे उहो हाली हा अहिड़े नमूने ओखारी बात करे पर हे बात बिल्कुलु डिघी है अॻ में घणी काफ़ी रहियल है अञा बि काफ़ी जेके न ये तो शॉर्टकट बात पे करा पिया सही माने ओखार पिताजी रो नाम की
साईं ओखा रे पिता रो बाणासुर, बाणासुर। बाणासुर अच्छा पिता ना बल्ली, बल्ली। बल्ली रे पिता रो ना है हेलो वीरोचन, वीरोचन। वीरोचन पिता है राजा पहलाज, पहलाज रो पिता है कंस। अच्छा हेलो ये रे मैंने ओखा रे पति रो नाम की ओखिया ओखा रे पति रो ना अनुराधा जी। अनुराधा। अनुराधा के अनुराधा जो को परदुमान डिग्रो, परदुमान कृष्ण भगवान डिग्रो, कृष्ण भगवान वसुदेव डिग्रो है। अच्छा जी हाँ, माने कृष्ण भगवान ये जो वंश में ये जो मैंने हाँ ये जो समझा है। अच्छा उहे का पछे ये बंद में रहो है, ओखा वट रहो है, तो ये बड़े चौकीदार बाने भी जे काफी हते जी। ऐं कुछ समय का पछे जे चौकीदार कल्पी थी ये जो ओखा रे मोहलात में कोन को माण्हू है जी। ये मुझे शक जागियो तॾहिं मां कयो भई जेकॾहिं असीं राजा नेड़ी हक़ीक़त न कर असन माराए छॾियोसीं। महाराज चक्र। उहे शक ते शक्री बाज जे बादशाह सुने ते असन शक लगे तो ओखा रे मोहलात में वो माण्हू है अहिड़ो असन आवाज़ सुनने में आयो है। तापर वज़ीर जा बीजा अहिड़ा मोकिलिया ऐं या सिपाही ॻोल्हा करें थे तीअं आपस में युद्ध थियो, काफ़ी माण्हू मारे हुए ख़तमु करें थे। पछे बाणासुर ख़ुदि जेको आयो थो ऐं वरी फ़ौज लियाए थो, उहे सां हींअर आपस में मुक़ाबिलो थियो है, पर उन काफ़ी माण्हू न अनुराधा जी घायल करिया ऐं उहे पछे नाग फास में ईअं फासायो वियो है। फासाई जिन काबू करियो उहे टाइम ते नारद भॻवान ख़बर पई त इहे अहिड़े नमूने अनुराधा जी काबू करियो आहे त नारद आयो बाणासुर न कहंदा इहे ख़ानदान उहे मुंहिंजा इहो तिन वॾो नुक़सानु थीसे, इहे न मारे मथां जी क़ैद करींदो क़ैद भले रखे वेठो आहे। उहो साॻी संदेस वारे कृष्ण भॻवान उथी जा सुणाईंदे अहिड़े नमूने अनुराधा जी सो बाणासुर वटि क़ैद ऐं नाग फासा में उहे काबू करियो आहे, पर उहो बाणासुर को रवाजी बात को आहे। उहे असीं जेकॾहिं वॾे में वॾो युद्ध थीसे, युद्ध में खटे उहो छॾाए सघो था, न त बाणासुर रवाजी बात को आहे। तॾहिं ए जा सलाह मशहूर जाए हुआ कृष्ण भॻवान ऐं बलराम ऐं राजा उग्रसेन। राजा उग्रसेन हींअर नानो હતો जेका राजा करे उहे थापे या उग्रसेन छॾियो, हर बात उहे सलाह से पुछंदा। उग्रसेन पुछां ते त उग्रसेन कहंदा मां जी सेना जेके टोटल ले जाओ युद्ध करे उहे आज़ादु करे आओ। पछे सेना ले उथी गया ऐं हींअर वॾो युद्ध थियो आहे। उहे युद्ध में बि शिव भॻवानु कार्तक ऐं गणेश भॻवानु उहो बि जेको शिव जो भॻत હતો उहे जंग में उहे बि उमान साथ ॾिनो आहे। आख़िर हींअर कहाणी में कहीं था या किताब लिखी में तो भी 1000 बाहें थे, 100 बाहें थे, बाकी सब कटन बाकी 4 बाहें थे। तो ॾिठंदे हे नास्त पे शिव भगवान विच ते हाणे ईअं सुलह करे ऐं जान छॾाए हिक ॿिए ॼणा ऐं ईअं जीअत ॾियणु ॾिनो आहे। ओखा जेको रीत ऐं रस्म से इहे पिण ॾाज पोत ॾिना त ऐं काफ़ी आपणी फ़ौज बि न अच्छा फ़ौज बि ॾेज में ॾिना त फ़ौज बि ओखा ॾेज में उहे ॾिना त उहे खपजे आया ऐं आयो द्वारका पछे ओखा कयो त हूँ मां जो शहर अलॻि ठाराईसि। अॼु बि सुञा था त भई ओखा जो शहर अलॻि आहे। अनुराधा जी उतां पूरो शहर ठाराए ॾिनो कृष्ण भॻवान, उहे उते रहिया ऐं उते वसिया आहिनि। ये किथा ता किथे ई माने किताब साईं किताब लिखे थो ये ईअं जेको रिहाइश जेको थी हिमालय ने वेझी है। हिमालय ने वेझी है। हाँ अच्छा हिमालय तो या पाका उत्तर पे उत्तर बिल्कुल। हलो पछे हमें एक आखा तीज कईंदा अवा कयो ओखा तीज को आखात्री कई ऐं असांजी ॿोली में जेके के ॿोली आहिनि न जी जेके में असांजे उहो ॿोली में अखर जो बिगड़े थो अखर माना इहो नालो ओखा आहे। ओखा ते असां वटि उहे न ओखा मुंहिंजा बदिलाए जीअं हिंद न सिंध करे छॾिए ऐं सिंध न हिंद अहिड़े नमूने इहे न ओखारी जॻह ते असां आखा तीज करे छॾियो। आखा तीज हाँ ये मतलब की करो आखा तीज माने तीज रेडी आ जे सच्चा ये भी सुना है जो है नाज़रीन नवन जो ये केड़े महीने में आई थी केड़ी साल थोड़ा सुना के तिथ ते आई थी सही चेट का मुझे वैसाख जी हो है हेना वैसाख लेवे वैसाख लेवे अज जो सवार पे जो चंड आसे ना जी हो ये वैसाख रो चंड है जी जो चंड थी से तीज डे आखाटी थी से। अच्छा वैसाख माने आखात्री वैसाख में वैसाख री तीज वैसाख साई अच्छा ये कि आखात जा ये जो ढाबरिया ढाला वगैरह ठादा ये थोड़ा सुनावला ये वाला सा सही ये तो संजय बचपन की बात है। नंदा जी के बार तो बाएं जी के होते ना हमें एक ठीक है काका अवा ये मैंने वार्ता सुनाई मैंने पीढ़ी एक एक सारी बुनियाद कटे नो केरला मलाइंदा की का मैंने ये आवा सुनाए हमें है ये तो मलाना तौर तरीका जो आपाट की रहा है ये थोड़ा सुना जी हम आप आदमी में सवाल करे ढाबरा ठादा मैंने ये ढाला ठादा ये है हमें ये थोड़ी तफसील सर से ये
ढाबरान ए जो अजो कॾहिं ख़ुशी रे हिसाब से ऐं अजो कॾहिं सोण रे हिसाब से सोण या सपने री बात जो है न जी ये पुराने आगाड़े वक्त में तो ये ला ये ख़ुशी जा नंढा ॿार होता ऐं उहा माइट उहा सम्झा था भाई घुघरा ॿधे असां पे बाहीं में पगा में घुघरा ॿधे 10 ॾींहं 15 अॻु में अॻु में घुघरा छेरा मटर ए ॿधे टोला टोला जीअं उठ घुमींदा न जी 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 तीअं माने टोला टोला अहिड़ा ख़ुशी में टोला में 10 15 20 छोकिरा ईअं जाता को खबड़िया ने को खबड़िया को वणा ते चढ़े उहा ते हलंदा कोई पंधु करे जाता हिक ॿिए रस्ते ने ॾोड़े करे जीअं पे जन घुमाऊंदा अहिड़े नमूने ए घुमता पछे ओ जहिड़ी वारी ख़ुशी ऐं एकांत ओड़े निका त भैया ख़ुशी रो ॾींहुं है बुख कई ना कोन्हे ए जहिड़ो आप ईद मल्हाऊंदा अहिड़े नमूने आखाटी सब करे खाइण पीअण सभु कुझु पर उहो साॻी रा साॻी छोकिरा वड़े बि आपरे पाड़े में बिरादरी में पंहिंजाब में वो जाए एक ढाल कहंदा बीजा ढाबरो बाएं जेके होते छोकरे वो ढाबरो माने अहिड़े नमूने मिट्टी रो हेठि ठाहे जे हेठि फैली थी ये एक असांजा पुराणे वक़्त राई सोण जेकॾहिं असांजे मुल्क में अहिड़े ख़ुशी जे टाइम जेकॾहिं दोहल वारी फ़क़ीर आसी करे दोहल खणी वॼाइण आयो त बि उहो दोहल वॼाइण वटि सुम्हो आयो त असीं सोण सुठो ॻाल्हि जेकॾहिं अहिड़े टाइम ते घुघरा ऐं छेरा मटर ॿधे सुम्हाए त असांजे छोकिरो ख़ुशी थींदो त असीं इहे साल अहिड़ो ख़ुशी रहासीं अला करसे साल सुठो हुआसीं वसकारासीं घोट पढ़ंदासीं ऐं इहे ख़ुशियां थीसीं असांजे पछे त हिक ॿिए न आखाटी ॾे ढाला पर भरे हिक ॿिए घटी में सुम्हो हिक ॿिए आण त जीअं माने ई सुगन भई असां रिज़क सुम्हो आयो त उहो छोकिरा जेके भरे ढाला जेके उहे में क़िस्म क़िस्म साईं भत आहे शीरो आहे ऐं जेकॾहिं बिरयानी आहे अहिड़ा अहिड़ा ताम खणे लोलिया ठाता लोला ठाता कुकर ठाता मिट्टी अटे रा उठ ठाता उहो बि पचाए तरे फर्स्ट क्लास करे पचे ॾे था बाएं जेको त ढाबरो माने हिकु छोटो कोई बर्तन कोई है कोई जहिड़ो है या कढ़ाई है या नंढी दिलड़ी है उहे तूंडे ते ठाहे हिकु रखता पछे उहे न वड़े पछो घुमाए जीअं असांजी गगर थिए त अहिड़े नमूने उहे कंध ठाता पछे उहे मथे मुंहुं अखे नक कन सभु ठाता पर उहे बि अहिड़ी ॿारी रखंदा जेके में न अंदरि उहे में शइ रखिजे सघिजे सम्झे अच्छा अहिड़ो जेकॾहिं अहिड़ी ठहंदा नक कन मुंहुं बि ठाता त उहे को राज़ तो हूंदो को माने न ओ राज़ से राज री कहिड़ी बात करां वो आपरे हिसाब से बाएं खाते ते असांजे ये ख़ुशी में ठहंदा त ओखा अहिड़ी सुरीली मलूक थी ऐं मोखा रुॾी उहे करे असांजे ओखारी शिकल ठाहे अच्छा हा ऐं ओखारी ख़ुशी में जा असीं हिक ॿिए पिरे में मोहबत रे हिसाब से हिक ॿिए भाइयां वटि सहेलियां वटि अचण वञणु मिलणु जुलणु ख़ुशी करणु या ईअं कोन्हे काका त अवां जीअं अॻु में सुणायो त माने ओखा सपनो ॾिठां सपने में आपरो अहिड़ो पति ॾिठंदी ते वो वीचारी बाई जे ढाबरा ठाती उहे ते निशान ठाती आपरे पति रो निशान कोन ठाती अहिड़ो पुरुष जेको को छोकिरो उहे अहिड़ी अभिलाषा हुआ थी त मिना को सुंदरी घराणे घरी सपोर्ट सती अहिड़ी मिना मिले जेकॾहिं असांजी धरती में साल किन्या जेको बाई त मुक्सी कुझु कई कोन थी सघे मगर अॻे ज़माने ते बाई अहिड़े हथे जेकॾहिं माता पिता जेकॾहिं अबरो या उहे पुठि लॻा थिए त बचो सत करे मञते ऐं उहे न पति करे हसियत से वरी शेवा पूजा ऐं मान मोहबत ॾिए चाहे अंधो है काणो है लूलो है लंगड़ो है अॼु अॻे माना उहे न छॾे को जाते अॼु जेकॾहिं अहिड़ो आहे त उहे छॾण को वॾी बात को कोन्हे सही ॻाल्हि आहे अॼुकल्ह माना तलाक थियो छॾण अलहदगी बीजी अॻे पति न उहो हिकु परमेश्वर या भगवान या उहो रूप खण समिते मालिक जो हुकुम थो जेकॾहिं पति सतवादी पति है सील वाली पति है जेकॾहिं पति की पूजा थी करे मालिक खुद का तो मां जी खुद री पूजा है ये माने जेको वणा में कंडियां दे खेजड़ियां दे माने खबड़ियां में माने एक माने जेको ये मटरिया भी वजह त ये रो मतलब की साईं असीं हेठा घुमा पिया त सिर्फ़ु असांजे दायरे अंदरि उहो आवाज़ सुन में आयो अहिड़ी भिट जेके वॾा खड़बड़े हल्के कंडे जेके लुॾे घणे उहे ते आवाज़ करण से माने असांजो आवाज़ असांजो पैगामी में मटरा रो घुघरा रो गच पंध ताईं माण्हू न सुनण में आए अच्छा माने गच पंध ताईं सुनण में आए हमें ये आखातरी हवाले से ठीक सुनायो सुठो कुछ सुनायो हमें आखातरी के मुनासिबत से माने हारिया रो पर्व पहल किया है तो हारिया रे पर्व रे हवाले से सुना ये केरला ये की मनाया जाती ये बुनियाद की पे केड़े नमूने ये थोड़ो नाज़रीन ना सुना या सागी उखाटी वाली बात है जी सपना वगैरह ॾिठा वे हिसाब से ये में तो माण्हू माने बनिया ते जाईंदा सुगन जो ईंदा खेतर केड़ा थी से की थी से
ऐं आपा वटि माने रुगो ये आपे हिंदू कोन था जो मुसलमान भाई हर जेको सही, वीचारो ये- खेतर केड़ा तो जुअण सुगन जा अॼु खां 64 री बात करे सुणाऊंदो जी उहे टाइम में हुई उगोले पासे निकिरी गयो तो ताल के छाछर समो जेको मुसलमान रो वॾे वॾे राज तो उमार धोड़े धोड़े रा पट्टी लाया था उहा सबके ये ॾींहरी रिहाणा करेंदे अच्छा हाड़ियार पर हाड़ियार पर वो खुद गेला अच्छा ये अपना जेके बाजी रो जेके ना पे खिच का या भत का ए सागी रजाए हेका मिजा माण्हुनि में ए पुछतो त भई अॼो का सोण कहिड़ा तूं बने गयो तो हेका मिजा न सोण पुछा ॾिठा तॾहिं उमा कहते ए को मज़हब से जेको पार बे न असांजो हाड़ियार पर ए को मज़हब से वास्तो कोतो रखे अच्छा ए हाड़ी माने हिंदू मुसलमान ईसाई क्रिश्चियन जेको खेती जेको हर खेती क़ौम रो रो। कम करे तो हाड़ी माण्हू हारी है ए हाड़ियार खुशी रो ॾींहुं है ये में को जात पात रो या मज़हब जी वास्तो कोतो रखे ए सिर्फ हाड़ियार रो पर बे जेको हारी माण्हू है बनी वालो माण्हू है जी। उहे ला जेकॾहिं असांजे मुल्क में अॼु खणे के अहिड़ा मज़हबी क़ौम सोण न खणे अहमियत न ॾे पर उहे ज़माने में इहे वातरी वॾी अहमियत ॾिना अच्छा हलो हारियार पर्व माने एक जेकरी माण्हू बनी जा खेतर जा केड़ा सुगन थे केड़ा माने सुगन सुठा केड़ा सुगन किन्ना केड़ा खराब बीजा ये थोरो सुणाओ से अपने हिसाब से जाऊं था पहिरीं घरां निकिरंदा जेकॾहिं सुहागण स्त्री होए सुहागण स्त्री असां सुम्ही आई होए त सुठी बात है सुठी बात है ऐं सही ॿिजो जेकॾहिं भागियो माण्हू माण्हू वारे क़िस्म में जी। हेक निभागो है कूड़ो है कुपटियो है दगाबाज है जी। धोखेबाज है अहिड़ो नियत रो पलित औलाद घणो है पर पलित माण्हू सुम्हो आयो सही ओ या सुगन बे खोटो। औलाद सुम्हो आयो त वांझियो माण्हू सुम्हो आयो, माने सुम्हो सुगन आयो खोटो। त असांजे माण्हू काज़ भई जेकॾहिं वांझियो माण्हू सुम्हे ए निर्फल माने इहे फल जी प्राप्ति कोई कोन उपत कोन थिए उपत कोनी थे सही सम्झो न उहे खां बसि घरां निकिरा था असां न जेकॾहिं जीणो माना साॼे हथे कोई अहिड़ो सोण थिए थो जहिड़ो कहीं भई गॾे भूकियो न त भई जीणो माने जतिरा आहे त ॼाण न खपे त अच्छा सोण जीणो सुठो माने कोन्हे। सुबते हते जीणो जीणो ऐं ऐं उबते जेके हते उबिर त थिए ॾाहो आहे आओ अच्छा ॾाहो आहे न असीं जेके कम ते जाऊं घरां निकिरूं था ॾाहो थिए थो न त असां लाइ सुठो अच्छा आहे डाव बाक़ी कॾहिं भूकियो सुठो सुठो बनी में पहुचा तॾहिं असांखे जीणो थिए बनी में पहुचा जेकर जीणो तितर बोले तो ये असांजे लाइ सुठो आहे अच्छा जेकर माने डाव बरसात तितर- कहे माने हाँ, बिल्कुल सही जेकर सही डाव तितर बोलियो तो जहिड़ो हारी ना पक कोन्हे त भई साल सुठो कोन्हे आहे अच्छा 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 हलो आपी माने इथे जो आखात्री रो माने करांदा रेहाणा बीजे करांदा उगे में माने एक तड़ाई ठाईंदा बीजे एडा ओडा माने उता करे मोकड़ा माने हाई लेवल माने एक सुठो जबरदस्त एक वादो है ये वाले सा थोरो सुनाओ सही आखाटी ने ये रेहाण केरला करी गई है माने ये जेके रोता के मिराण करसन वो एक पंचायती होता को अधिक माने पंचायती होता के से रियाण जेकर करसन तो एक जानो भी देगड़ो खिचड़ो खास सब के ठाणा दे सके तो मगर असी उहे खुशी में की जिता से आन गोठाणा सब आपरे आपरे घरो ठाव थले जासा उत वडो कपड़ो विछाए उत बाजरी ढगे ठासा सही। उहे मथे गुड़ रखसा गुड़ मथे असी महीनारा असां जेके कतीरो है केड़ो अघ थी से मुकर करसा भाई 1000 रुपया मण या 1200 रुपया मण या 1500 मण वो अघ से मुकर करसा उहे ते हे कोई जीव कीड़ी माकोड़ी या खणी मक्खी बेसे त भई असां था पियो 1000 डिगी दे त भई कतीरो अगे थी से हवे 1200 जे बैठी तो कहता 1200 थी से एड़ा से पड़े पछे मिट्टी से कुल के रहा था वो असन जे पसगिरा जे पसगिरदारी हाँ, जेके टोबा, असन तलर तला जे। ऐं टोबा जेके आहिनि जी, या जी। असां चेलार त असांजो तला ऐं टोबा रे हिसाब थिए त ज़िले थर कपाड़े ठो ज़िले थरपारे में सही, मशहूर है सही। अहिड़े तरह ते किथे बि कोन्हे सही सो उहो असीं तला ठाहिसां भई इहे चारे पासे तला असांजे त भई इहे तलाई उहो कुलकियां ते निशान रखसां भई इहे तलाई राणा सर है ये खोड़ भी है ये छछी है। ओकराड़ो है ये छछी है रड़- भाई इहा में के ही ये फलाणो न बरसात भरे छॾे जेको फाटी अॻ में जी त सभु अॻ में तड़ाई उहो भरिस आगे तड़ाई होगा सही ये माने ये माने आखाती से केड़ो मुनासिबत है माने आखाती जे बीजे रह बीजे दी माने करिंदा उहे रो त माने आखाती जो आवा आवा माने जी सुनाए त ओ त एक प्यार रोपणो प्रेम रोपणो वो विचार सोचा निकरंदी पर परणो साईं प्यारो परणो जेको थियो न जी। उहो ई ख़वाब में थियो न हवे जॾहिं ख़वाब उहो सचो थियो तॾहिं परणो थियो न हवे त उहे ख़वाब रे हिसाब से असीं उहे ते एतबार करे यकीन करे पचेसीं ए जेके सूण ठाहूं था तो ये सपनो वीचारा तो ये जी, जी। जेकॾहिं ए सुपर में कुल कंहिं ठाहूं था तो ये जी। असीं सॼो उहे बात न अहमियत ॾे अच्छा ठाहूं था अच्छा 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 ये बात है ना सही 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 अपनी का माने आखात्री का आग में आया तो हाड़ियार पर्व
ऐं हाड़ियार पर्व ते आया घर घर में माने एक खड़ा ठाहींदा उहे आप ही मुख़्तलिफ़ क़िस्म वारा माने फसल ग्वार बाजरी तिल मूंग बीजा रखंदा ये वाले सां थोरो कुझु साईं ये असांजे सुहागणे सिर जेके बाग वाले अॼु जो समय त उहो असांजे फसल जी निमाइश ॾींहुं आहे जी उहे निमाइश में असीं उहे ॾींहुं खां आहे कतिका बाजरी अवल बाजरी मुंग चोर कोरड जेके असीं मोठे खां था जी वाह। तिर जी जी ग्वार अहिड़े अहिड़े जेके शयूं उहे असीं गॾोगॾु असीं चिबड़ बि रखंदा जी। हरे जी ग्वार उहो बि रखंदा एक एक निमाइशी तौर असीं खड़ो ठहंदा जेके में असांजा सोणी ऐं असली ज़माने ऐं में रंग रंगीलो हिकु सुठो ठाहियो जाए थो साईं उहो त गोल चक्र जीअं वॾो माना मथे ठहंदा गुलकारी करे। जेके ते पिलकार नमूने गोल ठाहे जेके ते चुन मुन हणे जेके ते चारे पासे जेके वरी गुलकारी रंग से भरे ऐं उहे विच में असीं खड़ो ठहंदा पछे वॾो असीं कूंडो हवे या वॾो तगार उहो बि भरो पूरे पासे में जे रखसां ऐं इते इते शइ उते रखसां हर हिकु डिंगली जेको जुदा 4 डिगले ग्वार चार बाजर मुंगार कोल मन 4 डिगे करे रखसां पछे ॾाहो माण्हू कोई सोणी हुयो त उहे वीचार करसे भई ये डिगे पूणप में या सवाई में जी समझो न त उहे रो हिसाब लॻासीं पूणप माना सवाई माना जेकॾहिं असीं सारे जेकॾहिं 16 जी जॻह 20 थियनि सवा जेकॾहिं उहे जॻह ते डिगी 4 डिगे जी जॻह 3 डिगे ठाहे जी। त उहो साल थी सघे पूणप में सही जेकॾहिं पूरे त कासीं भई 16 साल जेकॾहिं वधाई त माना रुपयो रो सवा इहे रोसीं ऐं ॿिज इहे हिकु हिकु ईअं सम्झो त हिकु हिकु असीं निमाइश रखंदा पर खरो बि एॾो असीं ठहूं था जो ॾिसण वटां हुओ थो सही बात है ये भेड़ो पानी कुंडे में केला रखे ये मतलब की साईं पाणी खां बिना त जेकॾहिं असीं फसल थींदो ई कोन्हे। बन किथा फसल रखां था अगरि जेकॾहिं पाणी कोन्हे त फसल जे बाक़ी पाणी में फसल थिया त कोन्हे थे कोने सही बात है ठीक है अपाटे माने एक नियाणिया ना माने कल्पनो दैदा गगरिया कोरा दैदा ये हवाले से थोड़ो सुनाओ ये अच्छा पार्वती माता जेको ओखा ना हिदायत करी थी जी ये जेको तव्हांजो सपनो सचो थी से जी उहे सपने थियण सचे थियण खां पचे तव्हांजो वर बि त न मिलसे जी। पर ये तूं यादि रखे त ताज ॾींहं ते तूं हिदायत न करणी आहे त ए तन ॾींहं मल्हाइणो ताज ॾेखा सिखी दुनिया जा माण्हू ॾींहं मल्हासीं जी। त कोरो घड़ो या ब्राह्मण या नियाणिया ना वो कोरो घड़ो है जेके में कच्चो धागो कच्चो वो धागो। बधे ऐं गुरु या ब्राह्मण या नियाणिया उहे न रोटी खाराए ये तूं हमेशह नेम रखे त ताज सुहाग ज़िंदा से सदाईं ऐं घड़ो ब्राह्मण ने घरे नियाण ने घरे कच्चो त धागो उहे गले में ॿधे कोरो घड़ो मथे पर माने मथे ते हिकु- खणे उहे मुंहुं ते कपिड़ो ॿधे कपिड़ो ॿधे। ऐं उहो जेको ब्राह्मण या नियाण ने घरे हथ न पहुचाइणो अच्छा। ये तूं इष्ट ज़रूरु रखे त तूं सदा सुहागणो हुईसि तिन करे ॾुख को रसे सही। ऐं तव्हांजो पति ज़रूरु तन मिलसे पर खोजे तन लभणो पसे सो खोजे लभण लाइ इहा सहायता करिए के चता रेखा जेका 12 सुरो वॾो वज़ीर હતો जेके छोकिरी थी जेकॾहिं जोगणी बि कयो जाए थी उहे में अहिड़ी हाँ। कला थी अहिड़ो पर ये अब हूँ बात बीच में थोड़ी कटा दो तो अभी ये सुनाओ हमें आपाट ये तो मैंने एक आवाज सुना है तो वो खाना मैंने पार्वती मैंने कही हो पर आपाट मैंने एक किस्म रो जो भाई हो तो वो बीन रे घरे में नियाणी रे घरे ॾियण जाए तो ये बात रो मतलब कि ये की है थोड़ो सही नमूने समझो। सही कहंदे जेकॾहिं ब्राह्मण न आहे न जी है ब्राह्मण ताईं नथो माण्हू पुॼे सघे ब्राह्मण कोन आहे त ॿीजी सूरत में नियाण न घरे रोटी खाराए पीआरे उहे हथ में ॾखणा बि ॾे ऐं पंहिंजे घड़ो जो छोकिरी न खणाए ख़ुदा बि खणे जाए जेकॾहिं ब्राह्मण न आहे त उहे सूरत में नियाण न ॾिनो जाए अच्छा हा पर वो खणे कौन जाए खणे माना घर रो मालिक जेको आहे न रोटी खाराए थो उहे घर रो नियाणी न आपरी नियाणी आपी सदाईं पिया खाराऊं जी है काकेरी काकार हुए सौट हुए बीजी हुए आड़े पाड़े नियाणी हुए उहे न मानी खाराए अच्छा पर वो छोकरो खणे जाए ये बात रो मतलब की जे छोकिरो खणे जाए त छोकिरो खणे जाए जे छोकिरे बदन जेको ख़ुदि अगरि छोकिरी रोटी खाराइणी उहो खणे जाए त बि गुनाह कोन्हे अच्छा वो अच्छा ये भी कुछ है जी सवाईलाल अभी असां ये सुनाते हाड़ियार पर्व केरला मल्हाए गयो की मल्हाए गयो कॾहिं मल्हाए गयो कितो वक्त पुराणो है माने ये बुनियाद थोड़ो पण बुनियाद सुनाओ बोला असां नाज़रीन आवाना जिको जोई विया आहिनि कई वीचारे ने ख़बर है कोई हाड़ियार पर्व केरला तो मल्हाए जाए केरला ये बुनियाद भी जो की है ना मिड़े आप ही माने एक लीक वो ले पिया असां आपने असी सच्ची बात सुना असां खबर कोने थोड़ा सुनाओ बोला हाड़ियारो पर्व लिखत में तो मैं कोन पढ़ियो पर असांजे ख्याल मुताबिक आद जुगाद खां जेको जी माण्हू खेती बाड़ी सां जी राब्तो जुड़ियो आहे त उहे वक़्त खां पछाए माण्हूअ महसूसु करियो त अहिड़ो को ॾींहुं मुक़ररु करिजे जेके असां माना माने हज़ारे साल पुराना हज़ारे साल सही बात है
त ॿिज जेको आहे सो उहे हिसाब सां सॼे गॾिजी करे माना त्योहार मल्हायो। जी त साल में हिकु ॾींहुं अहिड़ो आहे त जीअं सामी मुंद आहे बि खेती ॿाड़ी जी जी वाह। उहे हिसाब सां माना हाड़िया त्योहार ते माण्हू अपरे अंगण मंझि पोचो ॾे ये माने हिंदू मुस्लिम सब मल्हाईंदा आहिनि हिंदू मुस्लिम इहे में कई माने कदीमी मज़हबी रीता रस्म खां अलग अलग है माने अलग है अॻिरो त्योहार आहे। सही त हारी माण्हू उहे मंझि रखींदा अपरे अंगण ते सजाए ॿिज सारे संभाले उहे मंझि ॿिज होईंदा पाणी रो कुंडो हुए तो उहे खां बचाए ऐं बाक़ाइदा जीअं आप माने बनिया खेतरा माने खड़ा ठाउंदा खड़ो ठाए खेतरा में खड़ा ठाहे अहिड़े हिसाब सां खड़ो ठहियल हुए तो खड़े मंझि सजाए ॿिज रखिया खड़ो जाईंदा बि वरी अहिड़ो सिंगारियल खड़ो कयो गुआर बाजरी तिर मूंग मतिलब त जेके पोखण रे लाइक़ मौसम में होइनि था ॿिज जी उहो रखिया जाईंदा उहे सां गॾु पाणी रो कुंडो बि भरे रखियल हुए थो। जी 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 उहे खां बचाए माना ॿिजो माण्हू सोण वीचार वारो बि आहे थो त भई उहे मञा सुगन करे थो सही बदाणा खणे खाए थो इहे हिसाब सां माण्हू वारी हिकु उमेद हुए थी जी त ईंदड़ वक़्तु जेको साल सुठो आहे ईअर मल्हाइण सां माना हारिया रो त्योहार मल्हाइण सां हारी माण्हू ख़ुशि थींदा त ईंदड़ वक़्तु जेको आहे सो आस उमेद ते मालिक ते आसरो हुए थो त मालिक वॾे जेको उहे हिसाब सां माण्हू वारी माण्हू में ख़ुशहाली ऐं बरसातां वग़ैरह लियाए थो इहे हिसाब सां अखात्री का ये टंडी अग में टंडी 4 डी जेको आहे तकरीबन उमास पड़वा बीज टीज ताईं ये 4 ॾींहं जेको यको त्योहार मल्हाइजो आहे त उहे मंझि सम्झो ई त माना हिकु छोटे क़िस्म ते हिकु ईद मल्हाई जाए थी या त्योहार जेको जीअं ॾियारी जहिड़ो त्योहार थी त माण्हू जेको सुठा खाधा पचाईंदा ऐं थर में बाजर आहे जेको सो बतर दियो जाए तो बाजर हो खिच या बतर दियो जाए तो बाजर हो तो उहे मंझि जेको मुख़्तलिफ़ बाजर हुए तो या कणक बाजरी रो रधींदा हा स्पेशली बाजरी त बाजरी हिकु ओवरऑल थर में जेको हिकु सुठो अनाज सम्झो जाए थो सही बात है सही इलाइक़े जे हिसाब सां जी 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 त ये हारिया में उत्साह थिए थो ॿिज गॾो गॾु करिजे ऐं का कमी पेशी रही जाए तो मौसम खां अॻु में जेको हींअर लाइ सुजागी आणण लाइ अहिड़ो हारिया रो त्योहार मल्हायो वियो आहे। उहे खां बचे हिक ॿिए जे घरे असीं टोला करे जासां ऐं उहो बिल्कुलु असां ख़ुशी से जो ई ताम तयारु करियोसीं अवल पहिरीं बाजरी खिचिजी करे सिखाईंदा उहो अॻु में रखसे उहे रड़ ते बाक़ी जेके ताम कर उहो रखसे ऐं अॾा वॾी ख़ुशी से असीं 4 5 8 गया त उहो ॾाढो असां ख़ुशि थीसे असां गली मिट थोरो असीं बीठा आहियूं घरे त पासो रे माण्हू जा त हिक ॿिए जे नज़र पुगी त उहो दिलि में मयार ॾेई सघां हू पासे में गयो त सुपर बोपर रहे थो ऐं माना सलाह कोन करी उहो न जाइ बि उन तकड़ो कम छॾा कोन्हे उहे न कोट मंगाए उहे न सोण कराए रोटी जा बीजी खाराए ऐं ख़ुशि करे उहे से गॾु ओॾे चांहि ऐं शरबत ऐं खाधा उहो सभु हिक ॿिए ने खाराईंदा ऐं हिक ॿिए वटि टोला करे जाऊं था ऐं टोला करे हिक ॿिए जे घरे आणींदा वॾी असीं ख़ुशी असांजो मल्हायो जाए थो उहे खां बिना असांजी संगत साथ कोई बि हिंदू मुस्लमान उहे ॾींहुं असीं हिक ॿिए न सो असीं तोहफ़े तौरु असीं हुन पैकेट ठाहे हिक ॿिए ॾियां था। सही ॻाल्हि आहे माने ठाह प्लेटा विझण माने हर माने घर माने पहुचाए आऊं घर पहुचाए आऊं हिक ॿिए घरे असीं ॾियां था ऐं सुपर बेरो ठाह आयो कासा न महिरबानी काका वॾी महिरबानी आवाज़ ॾियण ॾिनी वॾी महिरबानी।